अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार। मां आहियां फराह शाह। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सूरतहाल अणवणंदड़ थी त ईरान ते अॻ खां वधीक ताक़तवर हमिलो कंदासीं। हतमी मुआदे ताईं अमेरिका जा सामूंडी ॿेड़ा, जहाज़ ऐं फ़ौजी अहलकार ईरान जे वेझो मौजूदु रहंदा। इहो अॻु ई तइ थी चुको आहे त ईरान वटि एटमी हथियार न हूंदा। पंहिंजे ट्वीट में अमरीकी सदर वधीक चयो आहे त उन दौरान अमरीकी फ़ौज भरपूर तयारी ऐं आराम कंदी। अमरीकी फ़ौज असल में पंहिंजे ईंदड़ कामयाबीअ जी मुंतज़िर आहे। ईरान हरम्स वारो सामूंडी लंघ मुकमल तौर ते बंदि करे छॾियो। ईरानी मीडिया जो चवणु आहे त हरम्स वारे लंघ जी कुझु हंधनि ते बारूदी सुरंगुनि जो ख़तरो आहे। ईरानी नेवी मुतबादिल सामूंडी रस्ता मुक़रर करे छॾिया आहिनि। हरम्स वारे लंघ तां गुज़रण खां अॻु पासदारनि ऐं इनकलाब सां ताउन करणो पवंदो। अमरीकी अख़बार मूजिबि ईरान हरम्स वारे सामूंडी लंघ मां गुज़रंदड़ बहरी जहाज़नि खां टूल वसूल कंदो। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालिकाफ चयो आहे त ॻाल्हियुनि खां अॻु में ई 10 नुक़्तनि वारी तजवीज़ुनि मां 3 अहम नुक़्तनि जी भेनकड़ी थी चुकी आहे। लबनान ते हमला, ईरान जे हवाई हदुनि में ड्रोन्स जी चुरपुर ऐं ईरान जे यूरेनियम अफ़सोदगीअ जे हक़ जी नफ़ी उन ॻाल्हि जी साबिती आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त अमेरिका खे फ़ैसिलो करणो पवंदो त हू जंगबंदी चाहे थो या इसराइल जे चवण ते जंग जारी रखणु थो चाहे। ॿई शयूं गॾु मुमकिन न आहिनि। अमरीकी नाइब सदर जेडी वेंस चयो आहे त अमरीका इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियुनि मां पुरुमीद आहे। केतिरनि ई ईरानी तजवीज़ुनि ते अॻु में ई इतफ़ाक़ थियल आहे। जेडी वेंस ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त जेकॾहिं ईरान लबनान जो जवाज़ ॼाणाए जंगबंदी ठहणु चाहे थो त उहा उन जी चूंड हूंदी। ईरान खे ईंदड़ क़दम खणणो पवंदो, न त सदर ट्रंप वटि जंग में वापसि वञण जो ऑप्शन मौजूदु आहे। हैदराबाद में नारी मुबैना तौर क़तल, मुड़ुस ऐं सोहरो गिरफ़्तार। नूरानी बस्तीअ में नारी इकरा खे साहुरनि मुबैना तौर क़तल करे छॾियो। भाउ जी फरियाद ते पुलिस जी कार्रवाई, नारीअ जे मुड़ुस ऐं सोहरे खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त नारी इकरार जी शादी 8 महीना अॻु अनस कुरैशीअ सां थी हुई। वाक़े जी जांच जारी। शादी लाज वेझो लॼा लुट जो शिकार औरत इंसाफ़ न मिलण ते आपघात करे छॾियो। ॻोठु फोटो भील में 39 वरियनि जी श्रीमती गुडी भील जो घर मां फाहो खाधल लाश हथ। नंदू पुलिस पहुची लाश तहवील में वरितो। मड़ बदीन अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। मुबैना आपघात कंदड़ औरत जे मुड़ुस बाबू भील इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदसि घरवारीअ सां सोट गुलाब भील ज़ोरीअ लॼालुट कई हुई, जंहिं ते हुन दिल बर्दाश्ता थी ख़ुदकुशी कई आहे। इंसाफ़ ॾियारियो वञे।